अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सियत दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हाणे दुलाब जा जेका बक़ाया एपिसोड अचण वारा आहिनि इन्हनि में हिकु वॾो कमु थियण वारो आहे। उहो वरी कहिड़ो दोस्तों, उहो इहो त पहिरियों हाणे ॿई धुरियूं विढ़ी चुकियूं आहिनि। तव्हां ॾिठो आहे अञा हिननि जी दुश्मनी वधंदी राज़न ऐं मुराद वारनि जी। लेकिन हाणे शाहनवाज़ ख़ान वरी गेम खेॾंदो जीअं इन्हनि जो अञा खून ख़राबो वधे ऐं इन खे वधाइण जे लाइ हू हिकु वॾी हिकु मतिलबु चाल खेॾण वारो आहे। ऐं इन चाल खे नाकाम बणाइण जे लाइ मैदान में केरु ईंदो? मैदान में दोस्तों ईंदो मंसूर खान। इन चाल खे वरी हिकु चकर ॿीहर नाकाम बणाईंदो। जीअं पहिरियों उनजी चाल नाकाम बणाए ॿिन्ही धुरनि खे उन भाकुर पराया हुया ऐं हिन में बि जेको आहे ॿिन्ही धुरनि खे हू भाकुर पराईंदो ऐं हिकु करे छॾींदो जंहिं में शाहनवाज़ ख़ान बर्बादु थींदो। दोस्तों हिन ड्रामे जी आख़िरी किस्तनि में तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो त नुक़सानु कंहिंजो थींदो, आख़िर में मतिलबु कहिड़ो बचंदो कहिड़ो मरंदो, कहिड़ो किनो थींदो शाहनवाज़ ख़ान जा वाठा ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे जंहिंमें कुझु ॿिया बि थींदा, रहज़न वारा बि कुझु थी सघनि था। लेकिन कुझु तो सम्झी वेंदा मुराद वारा मतिलबु ऐं मंसूर खान वारा लाइन ते अची वेंदा ऐं अॻे ई आहिनि हिकु पासे पोइ बि अची वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।